अवामी न्यूज़ में खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। वहाँ बिटशा ख़बर ॾिना बिटशा में शाह लतीफ़ प्रेस क्लब जे सालाने 2019 जी चूंड थी गुज़री, जंहिंमें मेंबरनि अक्सरियत ऐं इत्तेफ़ाक़ राय सां प्रेस क्लब जे बानी मरहूम ख़ुर्शीद अहमद बुगियो जे फर्ज़ंद नौशाद अली बुगियो खे शाह लतीफ़ प्रेस क्लब जो सदर मुक़ररु कयो वियो, जॾहिं त सीनियर सहाफ़ी रजब अली बोज़दार खे जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो। इलाही बख़्श अबड़ो खे सीनियर नायब सदर, आबिद शाहानी ऐं ज़ीशान अबड़ो खे नायब सदर, इरशाद बुगियो डिप्टी जनरल सेक्रेटरी, मोहम्मद जुमन चौहान जॉइंट सेक्रेटरी, अज़ीम चौहान खज़ानची, फेरोज़ गुल थीम इतला ऐं नादिर बुगियो खे ऑफिस सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। राजा हैदर बख़्श वसाण खे वर्किंग कमेटी जो चेयरमैन, अता मोहम्मद शाहानी वाइस चेयरमैन, ज़ुल्फ़िकार राजपूत, विजय कुमार ऐं अमीर बुलेदी खे मेंबर ठाहियो वियो। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीम ऐं सहाफ़ियुनि पारां शाह लतीफ़ प्रेस क्लब जे नवल चूंडियल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए वाधायूं ॾिनियूं वयूं। प्रेस क्लब जे चूंडियल उहिदेदारनि पंहिंजे मेंबरनि जो शुक्रियो अदा कंदे चयो त मेंबरनि समेत समूरनि सहाफ़ियुनि जे हक़नि लाइ पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं। हिननि चयो त बिटशा जी नगरी मुल्की लेवल ते हिकु अहम ऐं बुनियादी हैसियत रखे थी, मगर अफ़सोस आहे त हुकुमराननि बिटशा जे नगरी में सहाफ़ी बिरादरी हिन वक़्त ताईं सरकारी सतह प्रेस क्लब जी बिल्डिंग फराहम न कई आहे। हिननि चयो त सहाफ़ियुनि समेत इलाइक़े वासियुनि जे मसइलनि जे हल लाइ पंहिंजे कलम ज़रिए आवाज़ उथारंदासीं ऐं हुकूमत सिंध सां मुतालबो था कयूं त बिटशा में प्रेस क्लब जी बिल्डिंग फराहम करे सहाफ़ियुनि जा बुनियादी मसइला हल कया वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।